अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छा कजे में मां आहियां अवां जो मेज़बान नजीब नाइच। नाज़रीन, पाणी जे हवाले सां समूरी सिंध में सूरत-हाल ॾींहों ॾींहुं तमामु ख़राबु थींदी पई वञे। इन हवाले सां पूरी सिंध जी सूरत-हाल लॻभॻि हिकु जहिड़ी थी वई आहे। घोटकी खां बदीन ऐं टई बैराज जेके आहिनि सिंध जा, उते पाणी सूरत-हाल तमामु ख़राबु आहे। काल वॾे वज़ीर ऐं उनखां अलावा पाणी वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह गॾिजी उते दौरो कयो ऐं उतां जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर चयो आहे त इन हवाले सां CCI इजलास घुराइण जो हुन मुतालबो कयो आहे त वज़ीर आज़म फ़ौरी तौरु CCI इजलास घुराए ऐं उन मामले ते जेको आहे उन इजलास में ॻाल्हि ॿोल कई वञे। ऐं वॾे वज़ीर चयो त जेकॾहिं मुल्क में पाणी जी खोट आहे त उहा खोट बराबरी जी सतह ते थियणु घुरिजे, छाकाणि त सिंध में जेका खोट आहे उहा 42% आहे, जॾहिं त पंजाब में 26% आहे। इन हवाले सां उन चयो त जेकॾहिं खोट आहे त उहो बराबरि जी बुनियाद ते उहो थियणु घुरिजे। ईअं न हुजे त कंहिं सूबे में उहा खोट वधीक हुजे ऐं किथे घटि हुजे। जॾहिं त इन हवाले सां ख़ुर्शीद शाह चयो त इरसा पारां जेकी इतलाह ॾिना विया, जेकी शुरू में इंफॉर्मेशन ॾिनी वई हुई, उहा मुकमल न ॾिनी वई हुई, जंहिंजे करे सूरत-हाल इहा पैदा थी आहे। ऐं उनखां अलावा केनालनि ऐं वाहन ते जेको पाणी जी चोरी जो मामिलो आहे, उन ते बि जेको आहे सिंध हुकूमत रेंजर्स मुक़ररु करण जे हवाले सां DG रेंजर्स खे ख़त बि लिखिया आहिनि ऐं किथे किथे रेंजर्स मुक़ररु थी बि चुकी आहे। उनखां अलावा पाणी जे हवाले सां हींअर जेकी सूरत-हाल अॼोके ॾींहुं ताईं आहे, उन बाबति असां सभ खां पहिरियां घोटकी मां लतीफ़ वसीर खां आवाज़ TV जे रिपोर्टर खां सूरत-हाल मालूम कयूं था। अस्सलाम वालेकुम लतीफ़। वालेकुम सलाम साईं। लतीफ़, छा सूरत-हाल आहे? तव्हां उतो पाणी जी समूरी सूरत-हाल रिपोर्ट कंदा रहिया आहियो ऐं काल ताईं जेको दौरो थियो उन हवाले सां बि तव्हां वटि इंफॉर्मेशन हूंदी। तव्हां ॿुधाइजो त उते घोटकी ऐं आस पास जेकी पाणी जी सूरत-हाल आहे उहा तव्हां कीअं पिया ॾिसो? जी नजीब, जेकॾहिं ॻाल्हि कजे पाणी जे हवाले सां घोटकी ज़िले जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान नी, सरापा एहतिजाज बणियल नी। गुज़िरियल ॾींहुं ॾोबाड़े में एहतिजाज थियो, उबाड़ो, मीरपुर डेर के अॼु बि मुसलसल एहतिजाज थींदा रहिया, छाकाणि त जेको ही कपां जो फ़सुलु आहे उहो मई महीने जी 1 तारीख़ खां उनजी शुरूआति थींदी आहे। कपां जो फ़सुलु अञा सुधो न आहे पोखिजी सघियो, पर घोटकी फीडर केनाल जेको गुडू बैराज मां जेका निकिरे थी, घोटकी फीडर केनाल जो 10,000 क्यूसेक पंहिंजे हिसे जो पाणी आहे, पर उहो अञा ताईं सुकल आहे। पर उन सां गॾु 99 जे लॻभॻि शाखूं आहिनि, नंढियूं वॾियूं शाखूं जेके मुकमल तौर ते सुकल आहिनि। आबादगार इंतिहाई परेशान नी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, कपां जो फ़सुलु जेकॾहिं वक़्तु न थी सघियो, आबादगारनि खे करोड़नि जो नुक़सान जो ख़दशो आहे। ॿिए पासे जेको घोटकी फीडर केनाल आहे उन ते 10.5 लख एकड़ ज़मीन जेका आहे आबाद थींदी आहे, पर हिन वक़्तु ताईं घोटकी फीडर केनाल खे पाणी न आहे छॾियो वियो। पर जेका सूरत-हाल ॿुधाई पई वञे, गुडू बैराज वटि तक़रीबन 35 खां 36,000 क्यूसेक उते पाणी आहे, पर जेकॾहिं उनखां थोरो जेकॾहिं शेयर मिले त पोइ बि जेको आहे घोटकी फीडर केनाल खे पाणी अञा सुधो न आहे मिलियो। पर अञा सुधो जेका ॻाल्हि ॿोल थी आहे मुंहिंजे इंजीनियर सां, उहो चए थो त 1-2 ॾींहंनि में पाणी छॾियो वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, 1-2 ॾींहंनि में जेकॾहिं पाणी मिलंदो, तमामु घटि पाणी हूंदो, उहो हेठि सतह ते केनालनि में पाणी हूंदो, मथे इहो पाणी जेको आहे इहे जेके वाटर कोर्स आहिनि उन्हनि ते उहो पाणी न पहुचंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इहो हिकु महीनो लॻी सघे थो। इन करे आबादगारनि जो फ़सुलु आहे उहो उनखे कापारी धक नुक़सान जो ख़दशो आहे। पर ॿिए पासे जेको आहे त घोटकी ज़िले अंदरि जेके ट्यूबवेल्स लॻल नी, मिठे पाणी जा ट्यूबवेल्स, तक़रीबन 1150 जे लॻभॻि ट्यूबवेल्स, जंहिंमां 1000 जे लॻभॻि मिठे पाणी जा ट्यूबवेल्स मुकमल तौर ते गैरफाल बणियल नी। ऐं उते उतां जा जेके किथां तारां चोरी थियल नी, किथे मोटरूं चोरी थियल नी, किथे ट्रांसफार्मर चोरी थियल नी। पर हिन वक़्तु आबादगार जेके नी सख़्तु परेशान नी, छाकाणि जेकॾहिं कपां जो फ़सुलु वक़्तु न थी सघियो, उहो नुक़सानु वरी बि हितां जा आबादगार भोॻींदा। ॿिए पासे जो कमनि जो फ़सुलु पोखियल आहे उहो सड़णु लॻो आहे। पाणी न हुअण जे करे ॿी शइ त जेके खाद आहे, खाद जो रेट हिन वक़्तु सिर्फ़ु DAP 10,000 जे लॻभॻि उनजी जेका रेट आहे फ़ी ॿोरी जो, जेकॾहिं अञा 1 महीनो लेट कपां जो फ़सुलु पोखियो वेंदो त औसत घटि थींदो, उपत घटि थींदो। उन सां गॾोगॾु नुक़सानु को बि आबादगारनि जो थिए पियो। आबादगार सख़्तु परेशान नी, आबादगार सरापा एहतिजाज बणियल नी। हितां जा ख़ासि तौर ते जेके नुमाइंदा नी उन्हनि खे बि नोटिस वठणु घुरिजे, छाकाणि जेकॾहिं 35 खां 36,000 क्यूसेक जेको पाणी घोटकी फीडर खे घोटकी गुडू बैराज वटाए थो, जेके थोरो पाणी छॾियो वञे त तरे सतह ताईं उहो पाणी ऐं उन्हनि केनालनि में छोड़ थी सघे थो, पर अञा सुधो पाणी न मिली सघियो। ऐं आबादगार जेके सरापा एहतिजाज बणियल नी, आबादगार ख़ासि तौर ते मुतालबो कनि पिया हितां जे आपसी ऑफिसरनि खां, नुमाइंदनि खां त असांखे पाणी ॾिनो वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, पाणी जेकॾहिं न हूंदो त आबादगार भोॻींदो ऐं आबादगार सख़्तु नुक़सान खे मुंहुं ॾींदो। पर हिन सां गॾु कपां जो फ़सुलु सां गॾु जेको कमनि जो फ़सुलु पोखियल आहे उहो मुकमल तौर ते कपां जो फ़सुलु किथे सड़ी चुको आहे, किथे सड़े पियो। आबादगार ते जेकी सरापा एहतिजाज बणियल नी।
अच्छा लतीफ़, तव्हां इहो इशू जेको आहे मुकमल कवर कंदा रहिया आहियो। ॿुधाइजो त घोटकी, छाकाणि त घोटकी जो आसपास वारा इलाइक़ा पाणी जे हवाले सां शुरूआती इलाइक़ा आहिनि, उते जेको सिंध खे पाणी फराहम थिए थो त उहो शुरूआती तौर उतां जेको आहे उते उन्हनि इलाइक़नि खे फ़ाइदो पहुचे थो। गुज़िरियल जेके 1-2 सालनि में तव्हां इहा सूरत ॾिठी आहे जो घोटकी ऐं जेके ॿिया जेके शुरूआती इलाइक़ा आहिनि उते बि इहा सूरत पैदा थी हुजे? तव्हां इहा सूरत पहिरियां गुज़िरियल सालनि में तव्हां ॾिठी छा? जी पंहिंजो नजीब अॻु में जेका सूरत रही आहे उहा कुझु मुख़्तलिफ़ डिफरेंट रही आहे, पर हाणे जेका सूरत रहंदी उहा इंतिहाई गंभीर सूरत हूंदी, छाकाणि पाणी जी तमामु शार्टेज आहे ऐं उन सां गॾु पाणी न हुअण जे करे आबादगार एहतिजाज बि कंदा, आबादगार धरणा विहंदा, एहतिजाज बि कंदा। पर शुरूआती तौर ते ॾिठो वञे थी जेके मुंड वारा ज़िला आहिनि, जंहिंमें घोटकी ज़िलो जितां घोटकी फिडर केनाल निकिरे थो, उनमें मुकमल तौर ते पाणी अञा पिनाए छॾियो वियो, पाणी उते बंदि आहे। ऐं सखर वटि जेके कुझु केनाल्स आहिनि जेको पाणी थोरो घणो आहे, उन्हनि केनालनि में पाणी हले पियो, छॾियो वियो आहे थोरो पाणी। पर हिन वक़्तु घोटकी जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे हीअ जेको ॿुधायो पियो वञे त जेका 11 या 12 मई ते पाणी छॾण जो इम्कान आहे, पर उहो पाणी बि 1200 खां 1300 क्यूसेक छॾियो वेंदो। 1200-1300 क्यूसेक पाणी भी तमामु घटि पाणी आहे, जिते 10,500 क्यूसेक घोटकी फिडर केनाल जो हिते जो पाणी आहे। घटि पाणी जे करे ज़ाहिर ॻाल्हि आहे वाटर कोर्सनि ते पाणी कोन पहुचंदो, कपां जो फसल न थी सघंदो, जेको कमनि जो फसल आहे उहो सड़े पियो। पर ॿी शइ त जेके असांजे ज़िले अंदरि जेके मिठे पाणी जा ट्यूबवेल्स जेके लॻाया विया हुआ, जेकॾहिं पाणी जी खोट जिते पैदा थिए थी, उहे ट्यूबवेल्स लाइ आबादगार जेके नी पंहिंजो कुझु फसल आबाद करे सघनि था, पर हू ट्यूबवेल्स बि जेके नी गैरपाल नी किरोड़नि जी बजट अचे थी पई, ख़बर न आहे किथे यूटिलाइज़ थिए थी पई। पर इन तरह इन सॼी सूरत हाल खे जेका सूरत हाल आहे पाणी जी वॾी वॾी जेका गंभीर थींदी पई वञे, आबादगारनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा, छाकाणि त ज़िले जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। वॾी महिरबानी लतीफ़ वसीर। जी नाज़रीन, इन समूरी सूरत हाल जे हवाले सां असां राब्तो कयो आहे आवाज़ TV सखर जे रिपोर्टर शाहिद चन्ना सां। शाहिद खां मालूमात वठूं था। अस्सलाम वालेकुम शाहिद। वालेकुम सलाम। शाहिद, तव्हां कीअं पिया ॾिसो, छा सूरत हाल आहे सखर बैराज वटि? काल वॾे वज़ीर उनखां अलावा पाणी वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह गॾिजी उते दौरो बि कयो, हींअर छा अपडेट आहे उते? बिल्कुलु नज़ीर साहब, हिन वक़्तु हूअं त पूरी सिंध में पाणीअ जी जेका आहे उहा खोट आहे, आबादगार एहतिजाज करे रहिया आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अंदरि पहिरियां ज़रई ज़मीननि खे पाणी न मिलंदो, पर हाणे हिन वक़्तु माण्हुनि खे, आम माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी फराहम न पियो थिए। सखर बैराज जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त सखर बैराज ते जेको हिन वक़्तु पाणी जी जेका किस्क आहे उहा आहे 29,555 जेको मथां वेकिरो हिन वक़्तु हले पियो। त गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 2,000 खां 3,000 पाणी किस्क जेको आहे उहो मथां खां सखर बैराज ते पहुतो आहे। हिन वक़्तु सखर बैराज जो हेठां वेकिरो 10,175 आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं ॻाल्हि कजे गुडू बैराज जी, जेका पंजाब ऐं मथां खां पाणी गुडू बैराज अचे पियो, ऐं गुडू बैराज खां पोइ सिंधु दरिया जे अंदरि सखर बैराज ऐं सखर बैराज खां पोइ कोटड़ी बैराज ताईं पहुचे थो। हिन वक़्तु गुडू बैराज ते 34,748 मथां वेकिरो पाणी जो किस्क जेको आहे, ऐं चश्मा केनाल मां जेको गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि पाणी वधियो हुयो, ऐं हिन वक़्तु गुडू ते बि 3 खां 4 हज़ार किस्क पाणी जेको आहे उहो वाध थी आहे। ऐं हिन जो हेठां वेकिरो गुडू बैराज जो हिन वक़्तु आहे 34,748, साॻियो ई मथां वेकिरो ऐं साॻियो ई हेठां वेकिरो जेको आहे उहो गुडू बैराज जो हिन वक़्तु हली रहियो आहे। पर वॾी जेका संगीन सूरत हाल हिन वक़्तु आहे उहा आहे कोटड़ी बैराज जी। कोटड़ी बैराज वटि हिन वक़्तु जेको आहे 4,845 मथां वेकिरो जेको पाणी जो आहे जेको रिकॉर्ड कयो वियो आहे, ऐं हिन वक़्तु 200 किस्क पाणी जेको आहे हेठां वेकिरो उते वही रहियो आहे। यानी गुडू बैराज में 24 कलाकनि 12 कलाकनि जे अंदरि 2,000 जी पाणीअ जी जेका आहे उहा किस्क में वाध जीअं थिए पियो, त अहिड़ी तरह सखर बैराज ते बि 24 कलाकनि खां पोइ 1,000-2,000 पाणीअ जी किस्क में वाध थी रही आहे। इन सॼी सूरत हाल में मां तव्हांखे ॿुधायां त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं हुन सां गॾोगॾु वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿिया अॻुवान जेके आहिनि उन्हनि दौरो बि कयो, ऐं उन्हनि खे बैराज सखर जे चीफ इंजीनियर पारां ब्रीफिंग बि ॾिनी वई ऐं पाणी जी सूरत हाल खां आगाह बि कयो वियो। त वॾे वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस में इहो बि चयो हो त सिंध में जेको पाणी जी खोट आहे उनखे मुमकिन बनाइण जे लाइ आपाशी मिनिस्टर खे बि उन हिदायतूं जारी कयूं त पाणी जेतिरो मुमकिन आहे त उहो
उन्हनि ताईं पुॼा। पर हिन वक़्तु सखर बैराज जा जेके केनाल आहिनि उहे बंदि आहिनि। सीसल केनाल जे अंदरि कुझु पीअण जे लाइ पाणी चीसिक जेको आहे उहो छॾियो वियो आहे। बाक़ी जेके ॿिया केनाल आहिनि, राइस केनाल आहे, जादू केनाल आहे, या मुख़्तलिफ़ जेके ॿिया केनाल आहिनि सखर बैराज मां जेके निकिरनि था उहे बंदि कया विया आहिनि। हिन जे करे त पाणीअ जी इंतिहाई खोट आहे। मथां जेको पाणी अचे पियो उन में तेज़ी कोन्हे का, हिन जे करे ही पाणी आहिस्ते आहिस्ते जेको आहे केनालनि जे ज़रिए छॾियो पियो वञे। अहिड़ी सूरताल में हिन वक़्तु आपाशी खातो हुजे ऐं सखर बैराज जो कंट्रोल रूम इंचार्ज ऐं पाणी जी जेका आहे उहा तैमाश वठंदा पिया अचनि ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पाणी जी जेका सूरताल आहे उहा इंतिहाई संगीन पई थींदी वञे। जेकॾहिं मथां खां जेको बारिशुनि वारो सिलसिलो आहे या गर्मी में जेका बर्फ़ जे ज़रिए जेका पाणी किरे पियो त उहो जेकॾहिं पाणी सिंध जे अंदरि सिंधू दरिया जे अंदरि गुडू वटि पहुचे थो त उनखे उन में वक़्तु लॻंदो। तेसीं ताईं पाणी जी जेका सूरताल आहे सिंध जे अंदरि उहा संगीन पई थींदी वञे। जी वॾी महिरबानी। शायदि नाज़रीन शायदि असांखे समूरी सूरताल खां आगाह करे रहियो हो ऐं हुन ॿुधायो पिए त जेका पाणी जी खोट आहे उहा हींअर ताईं जारी आहे। इंतिज़ामिया कोशिशि करे पई त इन हवाले सां जेकी पाणी फ़राहम करण जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई पाणी ॾिनो पियो वञे उहो बराबरी जी बुनियाद ते ॾिनो वञे। पर छाकाणि पाणी जी खोट आहे इन जे करे जेको इंतिज़ामिया इन सॼी सूरतहाल जो शिकार आहे ऐं आबादगारनि खे इन जो नुक़सानु थी रहियो आहे। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियूं था।